नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी यूसी खेजड़ाड़ी पहुची यूनियन काउंसिल खेजड़ाड़ी जे बोर्ड मुतासिर माण्हुनि सां मुलाक़ात कई। ज़ियालनि वॾे जोश जज़्बे सां झुमरियूं पाए पंहिंजे क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहज़ादे जो इस्तक़बाल कयो ऐं गॾु मरहूम सैयद हाजी अली मर्दान शाह जो फर्ज़द उमरकोट PS 52 जो उम्मीदवार सैयद अमीर अली शाह ऐं वज़ीर आला सिंध जो ख़ासि मुआवन वकील पूंजोमल भील भी मौजूद हुआ। यूनियन काउंसिल खेजड़ाड़ी जे अॻुवाण सैयद इमाम हैदर शाह सबको न्यूज़ रिपोर्टर के पंहिंजा मौक़िफ़ ॾींदे चयो त जॾहिं बिलावल साहब उमरकोट खां कुनरी ॾांहुं रवाना थिया तॾहिं उहे उन्हीअ कामयाब प्रोग्राम अवामी मोहब्बत ऐं खेजड़ाड़ी जी अवाम ऐं प्यार के ॾिसी जेका मुर्क ऐं ख़ुशी अमीर अली शाह जे चेहरे ते हुई क़िबला साईं अली मर्दान शाह जे गमज़दा विछोड़े खां पोइ इहो पहिरियों दफ़ा मूं ॾिठी आहे।